अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां मुजस्सिम ऐं तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल मुजस्सिम ऐं तव्हांखे ॿुधाईंदा त कुंभ शहर जे आस पास इलाइक़नि में ऐं कुंभ शहर जे आस पास ॻोठनि में सरकारी जेको आहे सो वैक्सीन पैसनि सां विकिरो थिए पियो सरेआम। वधीक तव्हांखे ॾेखारींदा हिन वीडियो में लाइन ते मौजूदु आहे मुजस्सिम जी। मुजस्सिम हे दवा आहे ॾिसो उतो मुफ़्त जी आई आहे, हिते असांखां पैसा था वठनि पिया, ज़ुल्म आहे असांजा। असां वञूं करे डॉक्टर जे 500 रुपया ढोर फी ढोर पैसा था वठनि असांखां। महिरबानी कयो तव्हांखे अपील आहे, असांखे वठी ॾियो, महिरबानी कयो बसि। नाज़रीन तव्हां रिपोर्ट ॿुधी। हिन बीमारी जो नालो आहे माता। हीअ माता जेको आहे सो गाय माल में हूंदी आहे ऐं हीअ जेकी आहे माता हिकु गांव में था ॿी गांव में मुंतक़िल थिए थी ऐं हीअ बीमारी जेको आहे सो विचंदड़ बीमारी आहे। हिन बीमारी नालो आहे माता। हीअ छा कंदी आहे, हीअ बीमारी जेको आहे सो माल जी जेको आहे सो जिस्म में जेको आहे सो सना सना ॻोढ़ा कंदी आहे। ॻोढ़ा कंदे कंदे आख़िर में जेको आहे जिस्म जेको आहे सॼो जेको आहे सो फाटी पवंदो आहे। उन खां पोइ जेको आहे सो जेको आहे सो मरी वेंदी आहे। तव्हां ॾिसो रस्तनि में जेको आहे सो खैरपुर ज़िले में आस पास ॻोठनि में जेको आहे रस्तनि ते के जेके असांजा आबादकार आहिनि उहे जेको आहे सो माल खे फुपूरनि था, रोड ते उछलनि था। उन खां पोइ जेको आहे सो गदलाइण जेके आहे फैलिजे थी सॼे जेको आहे सो आस पास इलाइक़नि में। त मां जेके आबादकार हितां जा आहिनि जेके हितां जा जेके माल पालींदा आहिनि उन्हनि खे मां रिक्वेस्ट कंदुमि त जेको आहे सो तव्हां पंहिंजो माल जेको आहे पाण पंहिंजो जेके तव्हांजो माल मरी थो वञे त तव्हां हुनखे दफ़न कयो जीअं त हू जेको वारिस उते जेको आहे सो उते जेको आहे रुकिजी वञे। पर हितां जेके वीचारा आहिनि जेको आहे हू माल खे रोड ते जेको आहे सो उछलिया अचनि, दफ़न नथा कनि। उन खां पोइ वारिस जेको आहे सो जेको आहे सो फैलिजे थी ऐं जेको आहे सो हिनमहिल कुंभ शहर जे आस पास इलाइक़नि में वास अची चुकी आहे। पर हिनमहिल ताईं को बि हिते एक्शन न आहे खयो न को डॉक्टर पहुतो आहे। जेके डॉक्टर पहुतो आहे त फ़ी वैक्सीन जा 500 रुपया वठे थो। ग़रीब माण्हू जेको आहे वैक्सीन कराइनि या हिन खां अलावा वधीक ॾिसंदा आहिनि वीडियो में जेके हितां जा आबादकार आहिनि जेको आहे केतिरा परेशान आहिनि। वधीक ॾिसंदा आहिनि वीडियो में जेके हीअ आबादकार परेशानी ॿुधिया आहिनि। अचो त असां सां गॾु वीडियो जॉइन कयो। दोस्तों हिनमहिल वेठो आहियां मां ॻोठ हाजी गुलमत में मूंसां गॾु आया शेबेक जेको माल जो वापारु कंदो आहे। हिनमहिल उनजी जेको आहे घर बीठा आहियूं, वधीक हिन खां अपडेट वठंदासीं माल जी त माल जी छा सूरत हाल आहे। जी शेबेक तव्हां ॿुधायो वधीक माल में कहिड़ी बीमारी आहे? अरे थी चुकी आहे, असांजो माल मरण लॻो। असां हिनमहिल ते कंहिं सरकार असां सां राब्तो न कयो आहे। जी असांजूं बकरियूं मेंहूं माल असांजो पाणी बि बंदि। असां ग़रीबनि जो जीअं जंजाल थी वियो आहे सर। को असांजे वसी वार कंहिं अॼु ताईं कई आहे न कंहिं कई आहे। हिनमहिल जी हालत तव्हां पाण ॾिसो था। असां अहिड़ा ग़रीब माण्हू असांखे खाइण जे लाइ अन्न बि कोन हो, बसि इहो विकिणी असां अन्न वठूं आहे। इहो माल हाणे असांजे जिते जिते माल खे ॻोढ़ा थियनि असांखे माल जे वठण लाइ न कासाई तयारु आहे न वापारी तयारु आहे। माल खां ॿिए माल मुतक़िल थींदा? जी 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 विकिणंदड़ बीमारी आहे सर। अच्छा विकिणंदड़ बीमारी। हा हा हा। अच्छा माना हिकु गांव माना ॿी गांव जी 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 अॻे जे वाड़े में अचे त उहो वाड़ो ई असां ग़रीबनि जो ख़तमु। अच्छा जी सर। माना हिते घणनि ॻोठनि में जेको आहे बीमारी आहे? पूरे पाकिस्तान में। अच्छा हा। ऐं हिते कुंभ में माना कंहिं महिल आई आहे? कुंभ में महीने खे 3 महीनूं हले पियो थो। अच्छा पोइ घणा माल जो हिन में 500 माल खनि मरी चुको आहे। तव्हां रोडनि ते वस्तुनि ते वाहन ते ॾिसंदो तव्हांखे माल मोल नज़र ईंदो। वाहन में ॿिया असांजा मालदार भाइरनि खे बि असां मां इहा गुज़ारिश थो कयां त ख़ुदा रा माल पंहिंजे खे दफ़न कयो। जेको मरी वञे उनखे पंहिंजो पूरियो। अगरि जे न पूरियो था त इन में एॾी वार अञा बि पखिड़ी बीमारी वधंदी खुटंदी कान। अच्छा जी सर। ऐं जेको तव्हां दूर कंदा माना इहो असांजो भाॼियुनि जो इहो सौण आहे। अच्छा माना इन में न मच्छर थींदो। अगरि मच्छर थींदो उहो मच्छर उनखे ॾंगींदो, उहे बीमारी उतां ई पैदा थी। अच्छा माना मच्छर जे ज़रिए पकड़ी थिए उतां थिए थी। हा तॾहिं असां इहे मच्छर तूं बि कंदा आहियूं त भला खां मच्छर हटी वेंदो आहे। भला पोइ सरकार जे डॉक्टर या का कैंप लगी हुई है? न कैंप कान लगी आहे साईं, असां कान लगी। अच्छा का बि न हिन में के डॉक्टर बि असां सां राब्तो न कयो आहे। अच्छा माना कंहिं बि हिकिड़ो सनावला सूमरो आयो सभु 3 सुइयूं ॾिनई जी जहिड़ी 3 ॾिनई उन बि असांखे फ़ाइदो कोन कयो। अच्छा माना डोज़ बि हूंदा आहिनि बीमारी खे बचाइण लाइ? मिलियो आहे हिन महिल? न न।
अच्छा असांखे न मिलियो आहे। त तव्हां जेका त शेबे जी अपडेट ॿुधी त जेका त माल में बीमारी पकड़िजी आहे हिकु माल खां ॿिए माल ताईं हीअ सिर्फ़ु गांइ डोर में जेका न बीमारी मुंतकिल थिए थी या हर माल में? गांइ ॿिए में न। अच्छा माना जंहिंजे करे मां गऊं आहिनि माना सभिनी बि वञे थी। गांइ में विचंदड़ हिक को ॿिनि को टिनि खे मां पाण वापारी बि आहियां अच्छा ॾाहो बि आहियां बिल्कुलु। मूं पंहिंजो हीलो हलायो आहे पर मूंखां ॻाल्हि घणी थी वई। अच्छा मां ॻाल्हि ॿुधी त तव्हां माल वञे पिया खणी तव्हांजी हिकु जेका त गऊं तव्हांखे रस्ते सां मोटाइनि इहो कीअं मोटाइनि तव्हांखे? इहो मोटाए त इहो असांखे डॉक्टर कयो आहे तजरेगार त इहो असां हिननि जो गोश्त खाईंदासीं हिननि जो खीर पीअंदासीं। इहो पंहिंजे पीढ़ी में कढो असां हालानी पीढ़ी जा वापारी मञो मञा वापारी आहियूं। बिल्कुलु उतो में असांखे कढी ओरे जी छॾियूं जी हा चई असांखे इहो माल न खपे असां ग़रीब वञूं काॾे शानवाज़ असांजो वाह आहे उन में पाणी बि कोन्हे माल असांजो मरी वियो न असांखे को अन्न दाणो हाणे माल खपे असां अन्न वठो माल बीमार माल वठी कोई कोन्हो। अच्छा मां तव्हां हाणे मुसीबतनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियो हा मथो असांजी ईद आई को आहे बि हिते लड़ी न आयो को न को डॉक्टर ऐं हिते जेका त नका का कैंप लॻी विया हीअ जेका त ग़रीब रोई हिकु हिकु तव्हां ॾी रहिया आहिनि त जेका असां इहे हेल्प कयो मदद कयो ॿी का वसी वार ॿियो असांजो को चारो कोन्हे असांजी बचड़नि जी हालत जेका सो गुज़र सफ़र हूंदो ई माल ते आहे ऐं हिन जेका तो ॿ टे जेका गऊं बीमारियुनि में वती पियूं आहिनि हिनमहिल ताईं हिते कोन आयो ऐं जेका हिननि जी हिकु ॿ टे गऊं जेका तो मरी बि पियूं आहिनि वधीक शेबे तव्हां ॿुधाईंदो सरकार असांजी मदद करे ख़ुदा असांजी मदद करे असांजे माल खे बचाइनि असांजे पंहिंजे बच्चनि जो मुस्तक़बिल अॻिते कनि। खणी आहे बेबी जेका मासूम खणी आहे हिननि जे घर में जेका इंसान बीमारी माल बीमारी हे मुंहिंजो नंढो उज़बन कुमार बराबरि को सरकार तरफ़ां तव्हां को ताउन थिया न न कोई बि न असां हाणे बसि हेड़नि जो रहम कनि अलाह खे सुञाणे असांजे बच्चनि में रहम कनि। जी न दोस्तो तव्हां हिनखे जेका ग़रीबनि जी ॻाल्हियूं जेका हिननि जी माल बीमारी जेका ॿारनि जी बीमारी हिनमहिल हिते को जेका सो सरकार तरफ़ां को ताउन आहे की ॿियो हीअ ग़रीब वीचारा हाणे वञनि काॾे हीअ जेका सो माल खपाए न वठंदा हिन खां अलावा माल खपाए माल जो बूं वठंदा हिन साल जेका हिननि खां को माल नथो वठे हिनमहिल ताईं न को हिन वीचारनि अन जो जेका न मां पंहिंजे बचड़नि जो इलाज कराए ऐं जेको जेका पंहिंजे बचड़नि जो इलाज हिन खां अलावा हीअ वीचारा हारी माण्हू हार पोइ कंदा आहिनि हिननि खे जेका पंहिंजी जेका ज़मीन छिके जेके एकड़ या जरे बि हूंदी आहे ऐं जेका वधीक हीअ हार पोइ कंदा आहिनि वधीक हिन माल खे जेका पालींदा आहिनि वधीक हाणे त हिन सख़्तु खोट आहे। अच्छा ऐं हीअ जेका असांजो माल बीमार असांजा बच्चा बीमार असांजो पाणी खुटे असां बचंदासीं कोन बचंदासीं वॾो असांजा ज़ुल्म आहे साईं। सरकार खां अपील थी कजे त हिन जेका जरड़े लाइ जेका व्हील चेयर जेका हिन ग़रीब खे ॾिनी वञे ऐं हिनखे जेका अखियुनि में जेका ख़राबी आहे राति वक़्तु हीअ जेका घटी थी सघंदो आहे हिन जेका ग़रीब जी मदद कई हिननि जे माल बीमारियुनि जे बचनि ॿारनि बीमारी मथां ईद अची रहिया हीअ ग़रीब जेका रोही जेका दुआऊं पिया करनि त असांजी का हेल्प कई असांजे माल में असांजे तक़रीबन सॼे ॻोठ में जेका भाऊ जेका ॿुधायो त असांजे सॼे ॻोठ में हीअ बीमारी मुतकिल थी आहे हिनमहिल ताईं को जेका सोशल वर्कर को साथ ई हिनमहिल ताईं हिते न आहे पहुतो हिन ग़रीबनि जो हिते जेका केरु आहे